यादि रही 4 डिसेंबर आहे। अॼु सकावती ॾियारो मल्हायो पियो वञे। ॿियनि शहरनि जी जामशोरे में बि ख़ुशी जी लहर सां हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे। त हिन रैली अॻवाननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। साईं असांजो चवणु आहे त हीअ माशाल्लाह असांजी कल्चर जी रैली आहे। असां पंहिंजे ॿारनि जे लाइ एतिरो चवणु चाहींदासीं जेको बि थिए पंहिंजी ख़ुशी सां मल्हायो वञे। अस्सलाम वालेकुम जी बशीर खान कुरैशी जी। त मां बाबा सोनू सिंधी अॼु हिन रैली में शामिल थियो आहियां। हमेशह वांगुरु असां सिंध धरती जे कल्चर डे खे तमामु सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे सिंधी भाइरनि खे जेके बि दुनिया में जिते रहनि पिया, मुंहिंजा सिंधी भाइर दुनिया में काफ़ी हंधि रहनि पिया, इंडिया में ऐं UK वग़ैरह में, उन्हनि खे कल्चर डे जूं मुबारकूं। कैमरामैन आदिल शाणी सां गॾु रिपोर्टर आसिफ अली लुंड, बेनू जामशोर।